वफाकी हुकूमत अॻूणे नाणे वारे वज़ीर शौकत तरीन जी गिरफ़्तारी जी इजाज़त ॾेई छॾी। घर वज़ीर राणा सनाउल्ला इमरान खान खे सियासी दहशतगर्द करार ॾींदे चयो त इमरान सभु कुझु गिरफ़्तारी खां बचण लाइ करे रहियो आहे। शेख रशीद जे बयाननि पुठियां बि इमरान खान आहे। मुल्क जो असुल चोर इमरान आहे। राणा सनाउल्ला चयो त हुकूमत शौकत तरीन खे गिरफ़्तार करण लाइ FI खे इजाज़त ॾेई छॾी आहे। असां इलेक्शन खां नथा ॾिजूं। इलेक्शन जो वक़्तु मुक़ररु आहे। अदालत पंजाब में इलेक्शन कराइण लाइ इलेक्शन कमीशन खे हुकुम ॾिनो आहे। असां अदालत ऐं इलेक्शन कमीशन वटि पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदासीं। PTI चेयरमैन इमरान खान मौजूदा मुल्की हालातुनि जो ज़िम्मेवार जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा खे करार ॾींदे चयो त मुंहिंजी हुकूमत अमरीका न पर जनरल रिटायर्ड बाजवा ख़तमु कई। जनरल बाजवा अमरीका खे क़ाइल कयो त इमरान खान अमरीका मुखालिफ़ आहे। वीडियो लिंक ते ख़िताब कंदे इमरान खान चयो त चूंडियल हुकूमत वटि ज़िम्मेवारनि सां गॾु अख़्तियार बि हुजण घुरिजनि। ज़िम्मेवारी वज़ीर आज़म वटि ऐं अख़्तियार आर्मी चीफ वटि हुजण सां निज़ाम नथो हली सघे। इलेक्शन 90 ॾींहनि खां अॻिते नथी वञी सघे। जेकॾहिं इलेक्शन 90 ॾींहनि खां अॻिते वई त उहो गैर आइनी अमल हूंदो। वक़्त ते चूंडूं न थियूं त निगरान हुकूमत जी का बि हैसियत न हूंदी। नून लीग जी अदलिया ते दबाव विझी फ़ैसिला वठण जी आदत आहे। हुननि अदलिया खे आज़ाद थियण नाहे ॾिनो। क़ौम खे अदलिया सां गॾु बीहण घुर्जे। उन में को बि शक न आहे त मुल्क में तमाम घणी महांगाई बावजूद गुज़िरियल ॾींहुं इस्लामाबाद में वर्कर्स कन्वेंशन में मुंहिंजी एतिरी आज़ादी जो महसूस थियो। अटो मुफ़्त ऐं टमाटा 2 रुपया किलो मिली रहिया आहिनि। नून लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ चयो त PTM सां इलेक्शन एहतियात न आहे। इमरान खान जे नाअहली सबबि मुल्क ऐं क़ौम भोॻे रही आहे। IMF सां मुआहिदे सबबि अवाम खे तकिड़ो रिलीफ नथा ॾेई सघूं। IMF असांजो गलो दॿाए रखियो आहे। इमरान खान यूटर्न जो माहिर आहे। अमरीका पारां हुकूमत ख़तम कराइण वारे मौक़िफ़ ते बि यूटर्न वठी छॾियो आहे। ही जल्द जेल भरियो तहरीक ते बि यूटर्न वठंदो। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त इमरान खान गैर सियासी दिमाग़ आहे। फ़ैसिला करण बाद सोचींदो आहे। हुन में हिमत आहे त जेल भरियो तहरीक में सभिनी खां अॻु में पाण गिरफ़्तारी पेश करे। सिंध मां गिरफ़्तारी पेश करे त लांडी जेल संदसि सुठी महिमान नवाज़ी कंदी। कुझु माण्हू पाकिस्तान जी साख ख़राब करण जी कोशिश करे रहिया आहिनि। अदालती हुकुमनि बाबति तासिर उभरियो आहे त इलेक्शन कमीशन मुंशियुनि ते ॿधल आहे। अदालती हुकुमनि जो मज़ाक न उॾायो वञे। लॻे थो त इलेक्शन कमीशन इस्लामाबाद जी मकानी चूंडुनि जा सूबाई चूंडूं बि न कराईंदी। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त आइन सां खेॾणु मुल्क लाइ महांगो साबित थी सघे थो। आइन खे लाड़ियो वियो त रियासत शदीद ख़तरनि जे वड़ी वेंदी। जेल भरियो तहरीक शुरू थींदी जेका आइन जी बहाली ताईं जारी रहंदी। सहाफ़ी अरशद शरीफ़ क़त्ल केस जी वरितल पाणमुरादे नोटिस ते ॿुधी सुभाणे सुप्रीम कोर्ट में थींदी। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कंदी। जस्टिस इजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर बेंच में शामिल। जस्टिस जमाल खान मुंदोखैल ऐं जस्टिस मोहम्मद अली मज़हर बि बेंच में शामिल। पंजाब जे खुराक खाते ऐं फ्लोर मिल्स एसोसिएशन में तकरार न निबिरियो। पंजाब जे खुराक खाते 100 खां वधीक फ्लोर मिल्स जे कणक वारी कोटा मुअतल करे छॾी। 10 मिल्स मालिकनि ख़िलाफ़ केस दाख़िल। फ्लोर मिल्स मालिकनि हुकूमती फ़ैसिले ख़िलाफ़ सुभाणे खां हड़ताल जो ऐलान करे छॾियो। केतिरियूं ई फ्लोर मिल्स अॼु ई बंदि कयूं वयूं। अटे जी फराहमी बि रोकी वई। इंतिज़ामिया जो चवणु आहे त मिल्स मालिक अटे जी हथरादू खोट पैदा करे रहिया हुआ जंहिं सबबि कार्रवाई कई पई वञे। महांगाई ऐं डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ नौशर फिरोज़ में जसकम जी रैली। जसकम चेयरमैन सनान कुरैशी जी अॻवानी में रैली में कारकुननि ऐं शहरनि जे वॾे अंग में शिरकत। महांगाई ऐं डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ नारेबाज़ी। रैली खे ख़िताब कंदे सनान कुरैशी चयो त महांगाई अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि परेशान आहे। डिजिटल आदमशुमारी सिंध जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे।
आदमशुमारी में गैर कानूनी तरसल परडेन खे गणे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश बर्दाश्त न कंदासीं। किपरो भरिसां 2 ॾींहं अॻु गुम थियल घोट दौलत कोहली जो तशदद थियल लाश हथ इतला ते खाई पुलिस घोट दौलत कोहली जो लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस क़त्ल केस में मक़तूल घोट जे संडू खे भी गिरफ्तार करे वरितो। ॾोह जो भी एतराफ़। वारसन चयो आहे त दौलत जे 4 ॾींहं अॻु शादी थी हुई। सकरन वेझो पाणी जे वारे ते वियल ॻोठाणो क़त्ल। ॻोठ फतेहपुर में जवाबदारनि कुआड़ियुनि जा वार करे जुमो रिंद खे क़त्ल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतकिल करे पोस्टमार्टम बाद वारसन हवाले। नौशर फिरोज वेझो ॻोठ पठाण मरी में जवाबदार असगर मरी ज़ाल बख्तावर मरी ते छुरियूं हणी क़त्ल करे छॾियो। जवाबदार गिरफ्तार। वीरपुर माथिलो में ज़मीन जी मालिकी तां एमएनए खालिद लुंड ऐं संदत सौट में शेखतान सगी लुंड जो पुलिस ते 5 हारियुनि खे गिरफ्तार करण जो इल्ज़ाम। थाणे जे लॉकअप में वेही रहियो गिरफ्तार हारियुनि खे आज़ाद करण जो मुतालबो। सगी लुंड चयो त पुलिस 4 हारियुनि खे गिरफ्तार करे गुम करे छॾियो आहे। इंसाफ़ कयो वञे। मलीर जे खमीसो जोखियो ॻोठ जी बिजली बंद हुअण खिलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। गराब रोड ते धरणो। ॻोठाणनि चयो त ॻोठ जी 8 ॾींहनि खां बिजली बंद आहे। के इलेक्ट्रिक वारा तारूं बिलाए खणी विया आहिनि। बिजली न हुजण सबबि पीअण जो पाणी बि अणलभ थी वियो आहे। वरी तौर ते बिजली बहाल करे गणती ख़त्म कई वञे। कंदकोट में जसकम पारां मुबैना तौर अगवा थियल औरत नाज़िया ऐं संदसि धीउ जी बाज़ियाबी लाइ एहतजाज। औरत ऐं निंगरी खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। मीरपुर बोड़ो में भी 2 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल नौजवान भूरल पिताफी जी बाज़ियाबी लाइ वारसन जो एहतजाज। नौजवान खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। टुल में 7 महीना अॻु बदफिलीबाद क़त्ल कल नीगर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसन जो मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस 7 महीना गुज़रण बावजूद नीगर मुज़फ़र सुमरो जे क़त्ल में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करण लाइ के बि क़दम न खंया आहिनि। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।